ताई ज़फर खोखर साहब दोस्तन जो साथ आहे न त असां कुछ भी नहीं छो तहां जो साथ हूंदो त असां कम कंदासीं बिल्कुल हे सॼो माण्हू ही पब्लिक के तमाम परे परे खां बेहतरीन तमाम डायरेक्टर उन खां बाद में जेको हे ॿियो प्रोजेक्ट असां हिन सां करे रहिया आहियूं सभु कुझु त ॾाढी पाण खे दिलि खे ख़ुशी थी ऐं माशाअल्लाह तव्हां तमामु वॾा ॿियो खे कुझु लॻे थो सम्झो असांजा पीढ़ी खे खुशनसीबी थी सम्झा पंहिंजी ऐं एतिरो सुठो परफॉर्मेंस तव्हां ॾिनी आहे बिलावल साहब ॾिनी आहे ऐं पाण मुमताज़ साहब ॾिनी आहे वरी महिरबानी सलीम भाई आहे ऐं ढोरी साहब आहे असांजो हीअ असांजो सिंध जो बेहतरीन हीअ सॼो कैमरा मैन हो ऐं हिन जो असांजे मथां घणी महिनतूं पथर दुनिया धिकार हीअ सॼो असांजो सिंध जो बेहतरीन डायरेक्टर अदाकार ज़फर खोखर जे पथर दुनिया में रमू रमण किरदार कयो ऐं तमामु सॼो क़ाबिल एहतराम अल्लाह से कुझु रखंदो ऐं सभी दोस्त असांजा मौजूदु आहिनि सभिनी जी महिरबानी मज़र शेख जी महिरबानी राति ठीकु आहे ॾिसो बाबा बाहर ही था बिलावल मां